بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। إذا السماء انفطرت وإذا الكواكب انتثرت وإذا البحار فجرت जंहिं वक़्तु आसमान फाटी पवंदो ऐं जंहिं वक़्तु तारा टुटी पखिड़िजी वेंदा ऐं जंहिं वक़्तु समुंड हिक ॿिए सां मिलाया वेंदा وإذا القبور بعثرت علمت نفس ما قدمت وأخرت ऐं जंहिं वक़्तु क़बरूं खोटियूं वेंदियूं उन वक़्तु हर नफ़्स ॼाणंदो जेको अमल उन हयाती में कयो ऐं जेको उन पोयां छॾियो। يا أيها الإنسان ما غرك بربك الكريم ए इंसान यानी काफ़र तोखे पंहिंजे रब करीम खां कंहिं मग़रूर कयो الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك उन ई रब खां जंहिं तोखे ख़लक़ियो पोइ तोखे बराबरि कयो पोइ तोखे हमवार करे जहिड़ीअ सूरत में पसंदि कयो तरकीब ॾिनो। كلا بل تكذبون بالدين وإن عليكم لحافظين كراما كاتبين يعلمون ما تفعلون ख़बरदार बलक तव्हां क़यामत जो इनकार करियो था ऐं बेशक तव्हां ते मुहाफ़िज़ आहिनि जेके किरामन कातिबीन आहिनि इहे ॼाणनि था उन अमल खे जेको तव्हां करियो था। إن الأبرار لفي نعيم وإن الفجار لفي جحيم يصلونها يوم الدين बेशक नेकोकार यकीनन जन्नत में आहिनि ऐं बेशक बदकार जहन्नम में आहिनि इहे क़यामत जे ॾींहुं उन ई में दाख़िल थींदा وما هم عنها بغائبين ऐं न उहे उन खां ग़ाइब थींदड़ हूंदा। وما أدراك ما يوم الدين ثم ما أدراك ما يوم الدين ऐं तव्हांखे कंहिं ॼाणायो क़यामत जो ॾींहुं कहिड़ो आहे उन खां पोइ तव्हांखे कंहिं ॼाणायो त क़यामत जो ॾींहुं कहिड़ो आहे। يوم لا تملك نفس لنفس شيئا والأمر يومئذ لله उन ॾींहुं को बि मोमिन कंहिं बि काफ़र तां का बि शइ दफ़ा करे न सघंदो ऐं समूरा हुकुम उन ॾींहुं अल्लाह ताला जा हूंदा।